ज़िले नौशारो के ज़िले अस्पताल के ज़िले जो दर्जो न मिलंदो। अफ़सोस जो मक़ाम हीअ आहे जेकी अधे ॻाल्हि कई त हिते समूरा MPA MNA आया, असेंबलीअ में हिननि ॻाल्हियूं कयूं, पर को बि नोटिफिकेशन ज़िले जो कोन थो निकिरे। हिननि खां असां चऊं था त बाबा असांखे तव्हां चओ था त महिरबानी करे उथो ऐं असांजी फ़ारी थी थिए, बाबा तव्हां असांखे लेटर ॾियो त असीं उथी हलिया वञूं। चवंदा असांजी हलंदी कान्हे का। बाबा जेकॾहिं तव्हांजी हलंदी न आहे त तव्हां MPA छो थिया आहियो, MNA छो थिया आहियो, तव्हां अहिड़ी पार्टीअ सां पोइ गॾु छो आहियो। इन करे असीं पुरज़ोर मुतालबो था कयूं, सुप्रीम कोर्ट जे जज खां मुतालबो था कयूं, समूरे वस वारनि इदारनि खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे हिन नौशारे जे हलंदड़ जिदोजहद ध्यानु ॾिनो वञे ऐं असांजे मुतालबनि फिरोज़ में का बुनियादी सिहत जी सहूलियत कान्हे की। नौशहरो फिरोज़ मां जेको नेशनल हाईवे आहे 99 किलोमीटर जी लेंथ मां गुज़रे थो। 99 किलोमीटरनि में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हादसा थियनि था। नौशहरो फिरोज़ हेडक्वार्टर में ट्रामा सेंटर जी सहूलियत कान्हे का। उन सां गॾोगॾु ॿी का बि कंहिं बि शइ जी बुनियादी सहूलियत कान्हे का। सिरिंज तव्हांखे कान मिलंदी। उनजे लाइ असांखे अॼु 2 महीने खां मथे बि अरसो गुज़री चुको आहे। असां नौशहरो फिरोज़ जा रहवासी मुसलसल एहतिजाज पिया कयूं, पर हिन इंतिज़ामिया ते कन ते जूं कान पई चुरे। असांजो हीउ एहतिजाज उन वक़्त ताईं जारी रहंदो जंहिं वक़्त ताईं नौशहरो फिरोज़ खे ज़िले अस्पताल जो दर्जो नथो मिले।